दुनिया दर्दन जी। कमदार तू छो आयो अञा केड़ी कसर रहियल थी? राजल भोतार के सब खबर पइजी वई आहे तहां बेगुनाह आहियो। कमदार वडो छणो थियो आहीं नओ तरीक़ो हथ करे असां के फासाए दो। तहां के कीअं यकीन ॾियारियां तहां बेगुनाह आहियो? इहो सॼो कम नादर खान जो आहे ऐं हाणे भोतार तहां सां मिलण चाहे थो। कमदार अगर जे सब खबर पइजी वई अथस त पोइ असां ॾे छो न्यापो खणी आयो आहे? वञी नादर खान के सज़ा ॾियो न। बादल भोतार नादर खान के सज़ा त ॾींदो पर पहिरियां तहां सां मिलण चाहे थो। राजल तू भोतार सां मिली ॾिस चवण छा थो चाहे। कमदार तू हला सां अची वेंदासीं। राजल तहां टई न सिर्फ तू हिकु ई ईंदे। ठीक आ तू मां हिकिड़ो ई ईंदुसि। गुलजार हाणे त का ॻाल्हि सम्झ ई नथी अचे नहीं राजल वारनि जी न भोतारनि जी ख़बर ई न त छा कंदा। हला कंदो ठही वेंदा अगर कुछ भी थियो त पोइ हालात ॾाढा ख़राब थी वेंदा। तू छा था सम्झे इहे पाण में ठही वेंदा? कहिड़ी ख़बर मतां राजल वारा कंहिंजे न कंहिंजे चवण में अची वञनि। गुलजार बाक़ी भोतार हिननि सां कई ॾाढी नाजाइज़ी आहे। हा बिल्कुलु। आमिर हल त हलूं दादन खे या सागर खे लेटाए अचूं। छा दिलबर खून कयूं? हा आमिर इन्हनि ॿिन्हिनि मां हिक न हिक खे मरणो पवंदो। जेकॾहिं असांखे कंहिं ॾिसी वरितो पोइ असांजो छा हाल थींदो? हालत कहिड़ी बि थिए हाणे इन्हनि खे बख़्श नाहे करणो। पोइ तूं हिते बीह त मां घरां हथियार खणी अचां। ॿिए हथियार खणण जी का बि ज़रूरत न आहे उन्हनि लाइ हिकु हथियार ई काफ़ी आहे। अच त हलूं। बाबल पोइ मां भोतार सां मिली अचां। छा राजल तूं हिकिलो वेंदे? हा बादल मां हिकिड़ो ई वेंदुसि। राजल भोतार तोखे फासाइण लाइ मतां को ॼाण विछायो हुजे त पोइ। बाबल भोतार एतिरो वायात न आहे जो असांखे घुराए माराईंदो। हाणे उबतियुनि सुबतियुनि ॻाल्हियुनि खे छॾियो त मां भोतार सां टाइम सां मिली अचां। राजल अल्लाह रहम कंदो तूं वञी भोतार सां मिली अच। अगर जेको मसइलो थियो त उन मसइले खे ॾिसी वठंदासीं। ठीक आहे बादल। ठीक आहे। सागर भोतार ॾाढी परेशानी में आहे ऐं उनखे का बि ॻाल्हि नथी वणे। हल त असां ज़मीन तो चकर ॾेई अचूं। हाल दादा पोइ ज़मीन था चकर ॾेई अचूं। भोतार जी बादशाही जो ख़ैर हुकुम कर भोतार पंहिंजे दुश्मन खे तॾहिं कीअं घुरायो थी? राजल मूंखे ॾाढो अफ़सोस आहे मां तव्हां सां वरी नाइजाइज़ी कई आहे। मूंखे तव्हां सां ईअं करणु न घुरिजे हा। भोतार तोड़नि ॻाल्हियुनि ते यकीन कयो जो असां तोसां गद्दारी कंदासीं। राजल हिकु त मूंखे नादर खान मुंझाए वरितो ॿियो मूंखे तव्हांजे ख़िलाफ़ तस्वीरूं मिलियूं। मां तव्हांजे लाइ कमदार खे बि न्यापा ॾिना हुया। कमदार खे बि नादर खान मुंझाए छॾियो हुयो ऐं कमदार मूंखे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। पोइ मां तव्हां में हथ विधा। इहा ई भलाई आहे भोतार जो तोखे हक़ीक़त जी ख़बर पइजी वई आहे। राजल इहा बि ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। कमदार चांहि खणी आ। आमिर हू ॾिस दादन वारा अच त अण वठूं। हल था भोतार असां लाइ छा हुकुम आहे? राजल हाणे मां चाहियां थो त तव्हां सां इंसाफ़ थिए। हाणे नादर खान खां सभु हिसाब वठूं। भोतार असांखे हर ॻाल्हि तुंहिंजी मंज़ूर आहे जीअं चवंदे तीअं कंदासीं। ठीकु आहे राजल मां तव्हांजो सुभाणे फ़ैसिलो रखियो आहे पोइ टाइम सां अची वञिजो। ठीकु आहे भोतार सुभाणे असां टाइम सां अची वेंदासीं।
कंदड़ जी भोतार जी तूं वञी नादर खान खे चओ सुभाणे फ़ैसिलो आहे टाइम सां पुॼी वेंदो। दिलबर दिलबर ही तव्हां छा था कयो? सालार ही तू छा कयो? अगर तू न अची हा त इन्हनि खे अॼु पूरो कयां हा। पर हरू परो छो था पंहिंजी गिची में खून विझो? ये मसला आहिनि निभागनि जे करे थियनि था, न इहे हूंदा न इहे मसला ई थींदा। तव्हांजो खून कंदो तव्हां ॾिसो नथा त टाइम कहिड़ो थो हले। हा हा सालार 5 थिया आहिनि। मां हिन टाइम जी ॻाल्हि नथो कयां, मां इहा ॻाल्हि थो कयां त वक़्तु कहिड़ो थो हले। वक़्तु जेकॾहिं तव्हां खून कंदो त तव्हां ईअं घुमी सघंदो, तव्हांजा हॾा तव्हांजे मालिकनि खे बि न मिलंदा। जेकॾहिं तव्हांखे पलांद करणो आहे त 2-3 पादर हणी छॾियोनि। इहे पादरनि जा पका आहिनि, इन्हनि निभागनि खे त पादर असर ई नथा कनि। पोइ बि सोचे समझी कदम खणिजो, बाक़ी अव्हांजी मर्ज़ी। नादर खान खून ऐं खथूरी करे लिकंदो न आहे। हाणे तुंहिंजी रचाल रांदि तुंहिंजी गिची में पवंदी। भोतार चयो सुभाणे फ़ैसिलो आहे, टाइम सां अची वञजां। हा कमदार मां अची वेंदुसि। नादर खान छा मिली फॾा कयाण में? पाण बि परेशान आहीं ऐं ॿिन खे बि ख्वार करे छॾियो थी। कमदार बि ते मूंखे नसीहतूं न सेखार। सौट जो न्यापो ॾिनई, मां अची वेंदुसि। हाणे तूं निकिरण जी कर। नादर खान सच हमेशा कौड़ो हूंदो आहे। शायदि मुंहिंजी ॻाल्हि तोखे न वणी, मां हलां थो। दादा न दिलबर वारा त असांखे मारण जी कोशिश कनि पिया। मारण जी कोशिश न, हू असांखे मारे चुका आहिनि। जेकॾहिं सालार न अचिया त असां ॿिनि मां हिकु मरी पिया। दादा न इन्हनि त हाणे हथियार हलाए ॾिठा आहिनि। हाणे इन्हनि खे हथियार हलाइण में ॾाढो मज़ो ईंदो। हाणे दिलबर वारा ज़रूर असांजो पीछो कंदा रहंदा। सागर ही भल असांजो पीछो कंदा रहनि, एसी ते असां इन्हनि खे कुझु न कंदासीं जेसी ताईं भोतार नादर खान जो मसलो हल न थींदो। अगरि जे असांखे मारे विझनि त पोइ? सागर असांखे एसी ताईं एहताज करणो ई पवंदो जेसी ताईं भोतार नादर खान जो मसलो हल थिए। पोइ तिन्हनि खे अहिड़ो मसलो गिची में विझंदासीं जा इहे मरंदा या इन्हनि खे ॻोठ ई छॾणो पवंदो। छो त दादन उहो दरिया आहे, लोड़े बि त ॿोड़े बि। दिलबर हिन वारे त दादन वारा बची विया, पर ॿिए चकर बचण कोन घुर्जनि। हाणे एतिरी लापरवाही कोन कंदा। हिन चकर त दादन वारा बची विया, पर ॿीहर इन्हनि खे शिरक थी बीहंदो। जेसी ताईं पाण ते पारो ॾींदा नेठ वारे में ज़रूर ईंदा। इन्हनि सां ॿ पाणी ज़रूर कंदासीं। कमदार काथां थो अचे? सालार मां नादर खान ॾे वियो हुअमि ऐं ओॾां थो अचां। कमदार खेर में वियो आहे नादर खान ॾे। सुभाणे फ़ैसिलो आहे ऐं भोतार चयो त नादर खान खे इतला करे अचे ऐं सुभाणे फ़ैसिले ते अची वञे। छा सुभाणे फ़ैसिलो आहे? हा सालार सुभाणे फ़ैसिलो आहे। नादर खान इहो फ़ैसिलो मञींदो? नादर खान फ़ैसिले ते बीहे या न बीहे इहा सुभाणे ख़बर पवंदी। तव्हां बि फ़ैसिले ते अचिजो। ठीकु आहे, असां मां बि ज़रूरु हिकिड़ो ईंदो। ही दुनिया दर्द नदी, दुनिया दर्द नदी। असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।